जंपी रिपोर्ट अनवर जान कोहिस्तानी ठटे में जाम शोरे ज़िलनि जे कोहिस्तानी पट्टीअ में चौपाई माल में विचंदड़ बीमारियूं फैलजण जे करे वॾी तादाद में चौपायो माल मरण करे भाॻियनि खे नुक़सान पहुचण बाद मालवंद माण्हुनि पारां दाहूं करण बाद नेड मलिक असद सिकंदर पारां नोटिस वठण बाद संदसि हिदायतुनि ते चौपाई माल जे जानवरनि जी हिक टीम डॉक्टर माशूक, डॉक्टर मोहम्मद अली ऐं ॿियनि जी अॻवानी में कोहिस्तानी मुख़्तलिफ़ ॻोठनि जान मोहम्मद जाखरो ॻोठ विकियो जाखरो ॻोठ साइनो जाखरो ॻोठ अला बचायो जाखरो ॻोठ फोटो जाखरो ॻोठ हाजी वलू जाखरो ऐं ॿियनि कोहिस्तानी ॻोठनि में पहुची बीमार जानवरनि जो इलाज ऐं वैक्सीन वारो अमल शुरू करे छॾियो आहे। उन मौक़े ते केतिरनि ई मुतासिर मालवंदनि माण्हुनि गुल हसन जाखरो, अनवर जान जाखरो ऐं ॿियनि दाईंदे छो त काफ़ी वक़्त खां वठी ठटे ऐं जामशोरो ज़िलनि जे कोहिस्तानी पट्टी में चौपाई माल में विचंदड़ बीमारियूं फैलजण जे करे संदन वॾी तादाद में चौपाई माल मरी रहियो आहे। जंपीर में क़ाइम अस्पतालनि खे हमेशह ताला लॻल रहनि था, जिते दवाऊं बि न आहिनि। असां वॾा ख़र्च करे ठटे या ॿियनि शहरनि खां जानवरनि जे इलाज लाइ डॉक्टर घुरायूं था, जेका समूरनि मालवंद माण्हुनि जे वस जी ॻाल्हि नाहे रही। हिननि चयो त असांजे दाहुनि कूकुनि बाद मलिक असद सिकंदर पारां नोटिस वठी थाणो बुला खान खां जानवरनि जे डॉक्टर जी टीम मोकिली आहे, जिन असांजे बीमार जानवरनि जो इलाज शुरू करे दवाऊं ॾियण सां गॾु वैक्सीन पिणु कई वञे थी।